अॼु जॾहिं दुश्मननि सां मुक़ाबिले जो वक़्तु आयो आहे तॾहिं तव्हां असां खां पुछो था त तव्हां तयारु आहियो या न। साईं इम्ज़े लिमा अमरक अल्लाहु माक, जेको तव्हांखे अल्लाह जो हुकुम आहे उन ते तव्हां जारी रहो। नहनो नुक़ातिलु अन यमीनिक व अन शिमालिक व बैन यदैक व खल्फिक, असां तव्हांजे अॻियां ऐं पोयां सॼे ऐं खॿे हर क़िस्म जी जान ॾियण खे फ़ख्रु महसूस कंदासीं। इहा उहा जमात हुई जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जो मुंतज़र अची करे बनबी हुई। जेकर मुहाजिरीन साहबा हूंदा हुआ उन्हनि जे तरफ़ खां जवाब हो, जेकर अंसार साहबा हुआ उन्हनि जे तरफ़ खां जवाब हो लक़द आतैनाक अला ज़ालिक उहूदन व मवासिक अला समय व ताअ बल इन सिरत हत्ता तातिया बरकल गमाद लनसीरन मअक फवल्लज़ी बासक बिल हक़ लव इस्तारस्त बिना हादल बहर लखुजना हो वमा तखल्लफ मिना वाहिद। साईं तव्हां कहिड़ी था ॻाल्हि पुछो, जॾहिं तव्हां ते कलमो पढ़ियोसीं तॾहिं असां इहो अहद कयोसीं त तव्हांजी हर हर ॻाल्हि खे ॿुधंदासीं, तव्हांजे हर हुकुम खे पूरो कंदासीं। भले इन सिरत हत्ता तातिया बरकल गमाद, इहो त बदर जो मैदान आहे जंहिंमें तव्हां असांखे चओ पिया त तयारु आहियो या न। जेकर बरकुल गमाद जेको दुनिया जो आख़िरी शहर आहे ओसि ताईं जेकर तव्हां असांखे वठी हलंदा असीं हलंदासीं, तव्हां सां गॾु हूंदासीं। वमा तखल्लफ मिना वाहिद, कसम आहे उन ज़ात जो जेकॾहिं जंहिं तव्हांखे हक़ ऐं क़ुरान सां गॾु मोकिलियो आहे, जेकर तव्हां असांखे समुंड में ॿुॾण जो हुकुम कंदा असीं ॿुॾंदासीं, असां मां केर बि कोई ते कंहिं क़िस्म जो कोन हटंदो। नबी सां मोहब्बत हुई, ओहिड़ी जमात अल्लाह जल जलालहू पाकीज़ा तयार करे अची करे ॾिनी हुई जिन जो इहो नारो हूंदो हो त इन्ना लसब्रुन इंदल हरबे व सिद्कुन इंदल लिका वमा नकरहु अन नल्का अदुवना फला अल्लाह युरीक मिन्ना मा तुकिरु बिही ऐनैक। चई अल्लाह जा रसूल तव्हां असां खां इहो न पुछो त तव्हां गॾु हलो था या नथा हलो, असां तव्हां सां हर वक़्तु गॾु आहियूं। थी सघे थो त रब्बुल आलमीन तव्हांखे असां खां उहो कमु अची करे ॾेखारे जेके ॾिसी करे तव्हांजूं अखियूं थधी थी वञनि। कुरान पहुचाइण जे अंदरि उन्हनि हज़रातनि जो किरदारु हो जिन खे अल्लाह जल जलालहू क़ुरान करीम जे अंदरि सर्टिफिकेट ॾेई छॾियो हो त इहे उहे माण्हू आहिनि जिन जी दिलनि खे अल्लाह सां सुञाणे वरितो। फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम व अंज़ल सकीनत अलैहिम। इहा जुदा ॻाल्हि आहे त असां मुस्लमाननि खे हीअ हिकिड़ी ठहियल ठोकल शइ मिली आहे, हीअ बरकत वारी शइ मिली आहे, पर पोइ बि असां उनखे वेझो अचण जे लाइ तयारु कोन। वॾी अफ़सोस सां इहा ॻाल्हि करणी पवे थी त क़ुरान करीम जे लाइ असांखे महिनत करणी कंहिं क़िस्म जो कोन पई। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा किराम उन्हनि जे शागिर्दनि वरी उन्हनि जे शागिर्दनि उन्हनि ते इम्तिहान आया, असां ते को बि इम्तिहान कोन आयो आहे, को बि अहिड़ी तकलीफ़ ऐं ईज़ा कोन पहुतो आहे। हाणे हिकिड़ी मुफ़्त में शइ मिले पई, इन जे करे असां उनजो क़दुरु कंहिं क़िस्म जो न कयूं। तव्हांखे साईं जिन ॿुधायो पे त हे मदरसा आहिनि जिन जे अंदरि क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, हे मदरसा हे आलिम तव्हांखे मिलिया आहिनि, यकीन सम्झो इहो अल्लाह जे तरफ़ खां वॾी हिकिड़ी नेमत आहे। जिन जा वालिद जिन जा बच्चा क़ुरान करीम खे पंहिंजे सीने में महफ़ूज़ कयूं आहे, इहो ईअं सम्झो त अल्लाह जे अर्श अज़ीम जो ख़ज़ानो उनखे मिली चुको आहे। हाणे उनखे जेको आहे सो इहो फ़िक्र न करणु घुरिजे त मूं वटि माल आहे या कोन्हे, बसि क़ुरान करीम अल्लाह जे अर्श अज़ीम जो ख़ज़ानो आहे। इहा एॾी वॾी दौलत आहे जो जेकॾहिं हुन ॿार खे मिले थी पोइ बि जेकॾहिं सम्झे थो, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज़ आहिनि त मल्लम यतगन्न बिल क़ुरान फलैस मिन्ना, जंहिंखे क़ुरान जहिड़ी दौलत मिले पोइ बि पाण खे शाहूकार नथो सम्झे त इहो सम्झ त मुंहिंजी उम्मत मां कंहिं क़िस्म जो त उहा दौलत आहे। तव्हांखे कंहिं चयो आहे त हे मदरसनि जे अंदरि बच्चा पढ़ंदा त हे बुख मरंदा? मौलवी हज़रात कॾहिं बुख कोन मरंदा, अवां बुख मरी सघो था, मुला सदाईं पेट फाटे पोइ मरंदा। बसि हज़रत साईं काज़मी साहिब जो कौल हमेशह चवंदा रहंदा, इहा ॻाल्हि थोरी आहे। ऐं इहो तव्हां किथां सम्झो आहे? जेकर तव्हां बच्चनि खे अंग्रेज़ी पढ़ाईंदा या इंजीनियर बनाईंदा या डॉक्टर बनाईंदा या दुकान खोले ॾींदा त तव्हांखे कमाई करे ॾींदा। पोइ अल्लाह साईं दुकान में रिज़्क़ थोरी रखियो आहे, बसि समाए रिज़्क़ुकुम, तव्हांजो रिज़्क़ आसमान में आहे।
जेको अल्लाह पखिन के खाराए पियो, मछिन के खाराए पियो। लौ अन्नकुम कुंतुम तवक्कलून अलल्लाहि हक़्क़ तवक्कुलिही लरुज़िक़तुम कमा तुरज़क़ु तैर तग़दू ख़िमासन व तरूह बिताना। अल्लाह ते कामिल भरोसो रखी करे जॾहिं माण्हू दीन जे कम खे अॻिते वधाईंदो आहे त अल्लाह रिज़्क़ जो इंतज़ाम अहिड़े नमूने सां कंदो आहे जीअं पखियुनि खे खाराए पियो। जॾहिं सुबुह जो पंहिंजे आखिरनि मां निकिरंदा आहिनि, पेट ख़ाली हूंदा आहिनि, शाम जो जॾहिं पंहिंजे घरनि लाइ वापसि ईंदा आहिनि त उन्हनि जूं ॻुझूं भरियल हूंदियूं आहिनि। जेको अल्लाह पखियुनि खे खाराए पियो, मच्छियुनि खे खाराए पियो, जीतनि जानवरनि खे खाराए पियो, इहो ई अल्लाह हिननि क़ुर करीम पढ़ण वारनि खे खाराए पियो। बसि इहो कॾहिं बि तव्हां न सम्झो त हे मौलवी आहिनि, हिननि जो रिज़्क़ जो इंतज़ाम किथां थींदो। ऐं आऊं बि इहो ॻाल्हि दावा सां थो चवां, हदीस पाक जे अंदरि अल्फाज़ आहिनि लअल्लकुम तुरज़क़ून बिज़ुअफ़ाइकुम, तव्हांखे बि जेकॾहिं रिज़्क़ मिले थो त हिननि बचनि कमज़ोरनि जे करे मिले थो। बसि हिते हिन उम्मत त वॾा वॾी अथई। अल्लाह जल जलालहू क़ुर जी हिफ़ाज़त कई आहे, छाजे करे? उनखे अल्लाह जल जलालहू खे ख़बर हुई त क़ुर करीम मुसलमाननि जे बचनि जे सीननि जे अंदरि ईंदो। पर इहा जुदा ॻाल्हि आहे त क़ुर करीम जेको आहे सो उनजा मुखालिफ़ हर दौर जे अंदरि घणा रहिया हुआ। अमेरिका हींअर मुखालिफ़ आहे, रूस मुखालिफ़ आहे, जापान मुखालिफ़ आहे, बर्तानिया वारा मुखालिफ़ आहिनि, फ्रांस वारा मुखालिफ़ आहिनि, अमेरिका जो कठपुतली इसराइली यहूदी मुखालिफ़ आहिनि, उनजा चमचा भारत वारा मुखालिफ़ आहिनि। पर अल्लाह जल जलालहू क़ुर खे अहिड़ो महफ़ूज़ करे छॾियो आहे, मुसलमाननि बचनि जे सीननि जे अंदरि अहिड़ो महफ़ूज़ करे छॾियो आहे जो इन्हनि जा बम फ़लस्तीन वारे माण्हुनि खे ख़तमु करे सघनि था, अमेरिका जा बम हिरोशिमा वारनि खे ख़तमु करे सघनि था, पर क़ुर करीम जे हिकिड़े नुक़्ते खे पंहिंजी जॻह खां नथा हटाए सघनि। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि, तव्हां ज़ोर लॻाए करे बीह रहो, क़ुर करीम जा सभु नुस्ख़ा हे दरिया जे अंदरि विझी छॾीनि या साड़े छॾीनि तॾहिं बि परवाह न आहे। इहे ई हाफ़िज़ जिन जे सीने जे अंदरि अल्लाह साईं 30 सिपारनि वारी दौलत रखी आहे, अलहमदो खां वठी करे वनास ताईं सॼो तोखे क़ुर यादि ॿुधाए। बसि इहा ई त हिफ़ाज़त आहे। यहूदीन जो दीन महफ़ूज़ कोन्हे, ईसाइन जो दीन महफ़ूज़ कोन्हे, जेके बि आहिनि आसमानी किताब इन्हनि सभिनी जी हिफ़ाज़त अल्लाह जल जलालहू उन जे आलमनि जे हवाले कई वई। पोइ दुनिया जी मोहबत उन्हनि में अची वई, तंहिंजे करे उहो किताब ग़ैर महफ़ूज़ थिया। अॼु बि क़ुर महफ़ूज़ आहे। असांजो अक़ीदो आहे जेको क़ुर मस्जिद हराम जे अंदरि पढ़ियो वेंदो आहे उहो ई हिन सईद आबाद जे अंदरि पढ़ियो वेंदो आहे। जेको क़ुर मस्जिद नबवी में पढ़ियो वेंदो आहे उहो ई क़ुर हिन ॻोठ जान मोहम्मद जमाली जी मस्जिद जे अंदरि पढ़ियो वेंदो आहे। उते जेकर केरु हाफ़िज़ खां ग़लती थिए थी त पोयां अखर ॾियण वारो मौजूद, हिते जेकर कंहिं हाफ़िज़ खां ग़लती थिए थी त उनखे अखर ॾियण वारो मौजूद। मालूम थियो त दुनिया जा सभु किताब ग़लति आहिनि, अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल जो किताब क़ुर करीम इहो सचो थी चए। अल्लाह जो कलाम छा आहे? सचो आहे। इहो सिर्फ़ु किताब न आहे, इहो अल्लाह जो कलाम बि आहे। इन जी हिफ़ाज़त वॾे में वॾी इन तरीक़े सां कजे। यहूदियुनि खे तौरात मिलियो, इहो किताब हो आसमानी। ईसाइयुनि खे इंजील मिलियो, इहो किताब हो आसमानी। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वारनि खे ज़बूर मिलियो, इहो किताब हो, कलाम कोन हो। कलाम सिर्फ़ु क़ुर करीम आहे। कलाम कंहिंजी सिफ़त आहे? साईं मुतकल्लिम जी। कलाम कंहिंजी सिफ़त आहे? मुतकल्लिम जी। मुतकल्लिम केरु आहे? अल्लाह। मुतकल्लिम केरु आहे? अल्लाह। त जी अल्लाह जी ज़ात हमेशह रहंदी, तीअं हुनजो क़ुर बि हमेशह रहंदो, हिन खे ख़तमु नथा करे सघनि। अल्लाह जल जलालहू वरी क़ुर जे अंदरि के बरकतूं रखियूं आहिनि, उहो अव्हांखे ख़बर आहे। या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस सुदूर। असांखे मथे में सूरु पवंदो आहे, असांखे बुख़ार थींदो आहे, असांखे दिलि जो सूरु पवंदो आहे, असीं डॉक्टर ॾांहुं वेंदा आहियूं, वञी करे बाईपास ऑपरेशन कराईंदा आहियूं। अल्लाह सी फरमाए थो केॾां बि वञण जी ज़रूरत कोन्हे, मूं तोखे जेको किताब ॾिनो आहे ॾींहं जो पढ़ंदो कर, राति जो पढ़ंदो कर, सुबुह जो पढ़ंदो कर, सभु सूरत तुंहिंजा ख़तमु थी वेंदा। बस शिफ़ाउल लिमा फ़िस सुदूर जो मतिलबु छा आहे? हे मौलवी साहब वेठा आहिनि सभु आलिम सभु। सुदूर चइबो आहे सदर, सीने खे। सीने जो सूर, दिलि जो सूर, इहे अंदरी मर्ज़ आहिनि। अंदरी मर्ज़ कहिड़ा हूंदा आहिनि? माण्हू खे बुग़्ज़ आहे, हसद आहे, कीनू आहे, शिरक आहे, कुफ़र आहे। क़ुर इन्हनि सभिनी जे लाइ शिफ़ा आहे। हाणे हे जेके ॿाहिरियां मर्ज़ आहिनि जिस्मानी, मथे जो सूर आहे, बुख़ार आहे, गोॾे में सूर आहे, टंग में सूर आहे, दिलि जो सूर आहे, इहो इन जे अॻियां कुझु बि कोन्हे। जेकर बातिनी बीमारियुनि जे लाइ शिफ़ा आहे त जिस्मानी बीमारियुनि जे लाइ बेतरी औला शिफ़ा आहे।
पोइ इहा जुदा ॻाल्हि आहे त असां इन मां फ़ाइदो कंहिं क़िस्म जो कोन वठंदा आहियूं। इन करे त अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनु दुखुलू फ़िस्सिल्मि काफ़ा, ऐं ईमान वारो तव्हां पूरे जा पूरा दीन में दाख़िल थी वञो। साईं असां कलमो पढ़ियो आहे, अञा कहिड़ो दीन? न, कलमो पढ़णु काफ़ी कोन्हे, जेके अल्लाह जा अहकाम आहिनि उन्हनि ते अमल कनि। अल्लाह जे अहकामनि में निमाज़ आहे या कोन्हे? अल्लाह जे अहकामनि में रोज़ो आहे या कोन्हे? अल्लाह जे अहकामनि में ज़कात आहे या कोन्हे? अल्लाह जे अहकामनि में हज आहे या कोन्हे? हाणे निमाज़ असीं पढ़ूं था, इहा मुत्तक़ीन जी सिफ़त ॿुधाई वई, जेका मूं क़ुरान जी आयत पढ़ी, हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैबि व युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। मुत्तक़ीन केर आहिनि? जेके ईमान आणींदा आहिनि ग़ैब ते, पर पुछ जी अबू बकर सिद्दीक़ ईमान आंदा। जॾहिं आका इनामदार जे तरफ़ खां क़ुरान करीम जी वही आई, तॾहिं सभ खां पहिरीं अबू बकर ते पेश कयूं, फौरन क़बूल कई। जॾहिं मेराज ते सफ़र ते विया, जॾहिं मस्जिद हराम का मस्जिद अक्सा आया, मस्जिद अक्सा का 7 आसमान का पोइ बैतुल मामूर का पोइ सरीख़ अक़लाम का पोइ सिदरतुल मुंतहा का पोइ जन्नत ऐं दोज़ख जो सैर, पोइ अर्श मुअल्ला, अल्लाह सां मुलाक़ात थई, अल्लाह जी ज़ियारत थई। जॾहिं वापसि आया, सभिनी ग़लति ॻाल्हि पैगंबर जी कई, पर अबू बकर सिद्दीक़ सभ खां पहिरीं ईमान आंदो। इन जे करे सैयदना सिद्दीक़ अकबर खे सिद्दीक़ जो लक़ब अबू बकर सिद्दीक़ लक़ब अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। जेका ॻाल्हि पैगंबर जे वाता निकिती, इनखे बिना दलील जे क़बूल कई। व युक़ीमून सलात, निमाज़ खे ठाहे जोड़े पढ़णु। हाणे हींअर असीं आहियूं न निमाज़ पढ़ंदा आहियूं, पर असांजो तवजो सॼो दुनिया ॾांहुं हूंदो। ठाहे जोड़े अदा कॾहिं कबी? जॾहिं ध्यानु अल्लाह जी ज़ात ॾांहुं हुजे, पोइ जेका दुआ गुर सां क़बूल। असां निमाज़ पढ़ण वारे टाइम ते शैतान असां सां मज़ाक कंदो आहे, उज़कुर कज़ा हत्ता लम्मा लम यकुन यज़कुर। अहिड़ियूं शयूं यादि ॾियारे छॾींदो आहे जो कॾहिं असांखे यादि ई कोन हुई। शैतान असांखे बरगलाईंदो आहे निमाज़ जे अंदरि। हिकिड़े साहबी सगोरे निमाज़ पे पढ़ी, उनखे पोयां तीर लॻो, रक्त उन मां ॿाहिरि निकितो, पर उन निमाज़ भञी कोन। ॿियो साहबी पोयां बीठो हो, जेको आराम पे कई, उन अची करे तीर उन मां छिके करे कढियो। उन खां पुछणु लॻो त मियां, तोखे त वॾी तकलीफ़ थी पई, तोखे केॾो तीर लॻो पियो? चई कहिड़े तीर जी ॻाल्हि तो करीं? कुंतु फी सूरतिन अक़रउहा फलम उहिब्ब अन अक़ताहा। मूं त क़ुरान जी सूरत में पढ़ी, मूंखे अहिड़ो मज़ो आयो पे, जेको मूंखे पतो ई कोन पियो त को तीर लॻो आहे या कोन लॻो। इहे सूरत तॾहिं वञी करे जाॻिया जॾहिं तो छिके करे तीर ॿाहिरि कढे। अल्लाह जी कुदरत आहे। असांजी निमाज़ में इन ॻाल्हि लाइ तवजो हूंदो कोन। निमाज़ ठाहे ठोके माण्हू पढ़े, ख़ुशू ख़ुशू सां पढ़े, पोइ अल्लाह खां दुआ घुरे। जेका बि तूं दुआ घुरंदी अल्लाह क़बूल कंदो। अॻे ॿाना दुआ घुरंदा हुआ, अल्लाह जल जलालहू आसमान तां मलाइक नाज़िल कंदो। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु साईं जिन जो ख़ासि ख़ादिम हो। साईं जिन हुनखे 3 दुआऊं कयूं, अल्लाहुम्मा कसिर मालहू व औलादहू वग़फिर ज़ंबहू। अल्लाह इनखे माल बि जजो ॾियसि, औलाद बि जजो ॾियसि, ऐं हिन जे गुनाहनि खे माफ़ कर। उहो वाक़ियो थो बयानु करे त साईं जिन जे ज़माने में हिकिड़ो शख़्स हो, जेको वापारी हो, अकेलो वञी करे उठनि खे खणी करे वेंदो हो। पोइ अरबनि जे अंदरि कबीला हूंदा हुआ, उन में चोरियूं, डाका, दाड़ा। हिकिड़ो दाड़े हुनखे फिरी आयो, जी हींअर बदअमनी लॻी पई आहे असांजे इलाइक़े में। हाणे बदअमनी कीअं ख़तमु थिए? चवंदा हुकूमत ख़तमु कराए। हुकूमत पाण त कराए पई, ज़रदारी जे करे पाण बदअमनी कराए पियो, त पोइ इहा बदअमनी ख़तमु कीअं थींदी? इहा बदअमनी ख़तमु तॾहिं थींदी जॾहिं क़ुरान वारा ईंदा इक़्तिदार जी कुर्सी ते, जॾहिं जमियत वारा ईंदा हुकूमत जे अंदरि। ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं हे मौलवी इक़्तिदार में आया, जीअं अफ़गानिस्तान जे अंदरि अमन क़ाइमु थियो आहे, तीअं पाकिस्तान में बि अमन क़ाइमु करे ॾेखारे। सी अफ़गानिस्तान जो मुल्क आहे, पठाणनि जो ग़रीब मुल्क आहे, सॼी ज़िंदगी जंग रही आहे, पर इन जो सिको पाण खां वधीक आहे। पंहिंजो पाकिस्तान जो सिको अहिड़ो मज़बूत कोन्हे जेको हुननि जो वधीक आहे। छाजे करे? उते करप्शन कोन्हे, चोरी कोन्हे, ठगी कोन्हे। हर महकमे में मौलवी पहुची विया आहिनि, क़ुरान जा हाफ़िज़ पहुची विया आहिनि, सही माना में कमु पिया कनि। नतीजो इहो निकितो आहे त ग़रीबनि खे तइलीम फ्री में मिले पई, ऐं माण्हुनि जे लाइ गुज़रान बि सही माना में थिए। हिते त इहा ॻाल्हि ई कोन्हे। हिते त सभु पट पटां जे पोयां पियो आहे। असांखे अहिड़ा हुकुमरान मिलिया आहिनि, कसम आहे ख़ुदा जो, सॼी ज़िंदगी असां इन्हनि खे ॾिठो आहे, ॿी का जमात असांखे मिली कोन्हे। हाणे इन मां जान छुटे तॾहिं वञी करे अमन क़ाइमु थिए।
अमन कायम तॾहिं थींदो जॾहिं क़ुरान करीम जा हाफ़िज़ ऐं आलिम हिन मुल्क जे अंदरि ईंदा ऐं इंशाअल्लाह उहो दौर अचण वारो आहे सभु चओ इंशाअल्लाह हा इंशाअल्लाहुल अज़ीम الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون जेको आहे हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु जी मूं तव्हांखे रिवायत ॿुधाई पई उन खे चोर दाड़ियल फिरी आयो दाड़ियल चयो त आऊं दाड़ियल आहियां तोखां माल थो फुरियां ची खण माल अॻियां नया उठ माण्हू भरे वेंदा हुआ काफ़िलनि जी सूरत में पोइ वञी करे विकिणंदा हुआ अन जो उठ ईअं सम्झि जीअं मज़दा लोड थियल हुजे या चक लोड थियल हुजे एॾो वॾो कमु ॾींदी हुई हाणे हिनखे फिरी आयो माल खसाई पर अची हाणे ठलो माल न हाणे तोखे मारींदुसि तॾहिं हुन वापारी वीचारे चए पियो साईं तुंहिंजो मुंहिंजी जान छाजे लाइ थो वठे तोखे माल खपे तोखे माल ॾियां थो चई न तोखे बि मारींदुसि तॾहिं वापारी चयो त हाणे जेकर मारीअ थो त मूंखे थोरी मोहलत ॾे चई मोहलत आहे चऊं बरकातु निमाज़ पढ़ंदुसि बरकातु निमाज़ पढ़े निमाज़ जेका हुई उन दौर वारी पोइ वरी दुआ घुरे दुआ कहिड़ी घुरे या वदूद या ज़ल अर्शिल मजीद या फ़आल लिमा युरीद इन्नी असअलुक बेनूर वजहिक अल्लज़ी मल अरकान अर्शिक व बेरहमतिक अल्लती वसियत अला कुल्लि शै व बेक़ुदरतिक अल्लती क़दरत बिहा जमीअ ख़ल्क़िक ला इलाहा इल्ला अंत अग़िस्नी या मुग़ीस अग़िस्नी या मुग़ीस अग़िस्नी या मुग़ीस चवे तो ए प्यार ऐं मोहब्बत करण वारा अल्लाह ए पहिरीं दफ़ो पैदा करण वारा अल्लाह ए ॿियो दफ़ो इंसान में जान विझी करे उनखे उथारण वारा अल्लाह ए जीअं चाहे तीअं करण वारा अल्लाह इन्नी असअलुक बेनूर वजहिक अल्लज़ी मल अरकान अर्शिक ऐं तुंहिंजी उन नूर जे ज़रिए सवाल करियां थो जंहिं अर्श जे रुकननि खे भरे छॾियो आहे तुंहिंजी उन रहमत जे ज़रिए सवाल करियां थो जेका हर शइ ते वसी आहे तुंहिंजी उन कुदरत जे ज़रिए सवाल करियां थो जेका मथे ॿी कंहिंजी कुदरत कोन्हे ला इलाहा इल्ला अंत अग़िस्नी या मुग़ीस ए अल्लाह मुंहिंजो माबूद तूं ई आहे मुंहिंजो मुश्किल कुशा तूं ई आहे मुंहिंजो हाजत रवा तूं ई आहे मुंहिंजे हर कम में अचण वारो तूं ई आहे हिन वक़्तु आउं मुसीबत में आहियां मुंहिंजी जान छॾाए इहा वापारी दुआ अञा उन दुआ घुरी करे दंग कई मथां खां हिकिड़ो हमर अची करे लथो आसमान वबे यदिही हरबतुन उनजे हथ में नेज़ो अचण साईं उन चोर खे मारे दाड़ियल वरी उन वापारी वटि आयो चई तारीफ़ोनी मूंखे सुञाणे थो चई न चऊं मलाइक आहियां ऐं टे आसमान खां लही करे तुंहिंजी मदद करणु आयो आहियां इंसानी शकल में तो जॾहिं दुआ घुरी हुई पहिरीं तॾहिं आसमान जे अंदरि खड़को थियो ॿियो दफ़ो दुआ घुरी उन टे दफ़ा घुरियूं ॿियो दफ़ो दुआ घुरी तॾहिं दरवाज़ो खुलियो टियों दफ़ो दुआ घुरी तॾहिं जिब्राइल आयो मथां खां लही करे उन असांजी जमात खे ख़िताब करे चयो त दुनिया जे अंदरि हिकिड़ो मुसीबत ज़िदा माण्हू आहे ग़मगीन माण्हू आहे केरु वेंदो हुनजी मदद करणु मल हाज़ल मकरूब उन ग़मगीन ज़िदा माण्हू जी केरु मदद करणु वेंदो मूं हुनखे चयो त साईं मूंखे मोकिलियो उहो आउं मलाइक आहियां जेको इंसानी शकल में तुंहिंजी मदद कंदो आहे अॻे दुआऊं घुरंदा हुआ त अलाह जा मलाइक नाज़िल थींदा हुआ हाणे असांखां दुआऊं घुरिजनि कोन अल्लाह जी ज़ात में असांजो अक़ीदो ख़तमु थी बानूअ मायूस थींदो आहे चवंदो आहे आउं दुआ घुरंदो आहियां मुंहिंजी क़बूल नथी थिए इहा ॻाल्हि ई ग़लति आहे अल्लाह जल हदीस में अचे थो त बानू जेका बि दुआ घुरंदो आहे रब्बुल आलमीन क़बूल कंदो आहे पोइ कॾहिं उनजो मुशाहिदो तूं दुनिया में ॾिसंदो आहीं कॾहिं वॾी का बीमारी तो ते अचण वारी हुई तुंहिंजी दुआ जे करे तो तां उहा मुसीबत टरी वई तोखे ख़बर ई कोन पई पर जेकर दुनिया में न त आख़िरत के मैदान माशर में यौम यफिरुल मरो मिन अखीहे व उम्मिही व अबीहे व साहिबतिही व बनीहे लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइदिन शअनुन युगनीहे उन ॾींहुं जॾहिं हर माण्हू ॿिए खां परे हूंदो केरु कंहिंजो साथ कोन ॾींदो भाउ खां परे हूंदो पीउ पुट खां परे हूंदो घरवारी मुड़ुस खां परे हूंदी दोस्त खां परे हूंदो सभु कंहिंखे पंहिंजी जान जो फ़िक्र हूंदो केरु बि कंहिंखे कम में अचण वारो कोन हूंदो उन वक़्त में जेका तो दुआ घुरी हुई दुनिया जे अंदरि अल्लाह जल जलालहू तुंहिंजे लाइ उहा ज़ख़ीरो करे रखंदो उहा नेकी तोखे कम में ईंदी उन नेकी जे करे अल्लाह जल जलालहू तोखे माफ़ करे छॾींदो केरु त चवे त असीं दुआ घुरंदा आहियूं क़बूल नथी इहो केरु थो चवे त दुआ घुरंदा आहियूं अल्लाह से असांजी ॿुधे कोन थो अल्लाह फरमाए थो जेकर तुंहिंजी आऊं न ॿुधां हा त तोखे पैदा छो करियां
वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। ही रमज़ान मुबारक जो महीनो आहे, जेको दुआनि जो महीनो आहे, जेको असां गुनाहगारनि जी मग़फ़िरत जो महीनो आहे, रहमत जो महीनो आहे, जहन्नम खां छुटकारे जो महीनो आहे। इन ई महीने जे अंदरि असीं अल्लाह खे राज़ी करियूं। इंशा अल्लाहुल अज़ीम अल्लाह जल जलालहू इन ई महीने जे अंदरि असांखे साफ़ पाक करे। हे महीना छाजे लाइ ईंदा आहिनि? 11 महीना असां गुनाह कयासीं, कम से कम हिन महीने में त असां गुनाहनि खे तरक करियूं। जुदा ॻाल्हि आहे त हिन महीने में माण्हू एतिराम कोन कंदा आहिनि। कसम आहे ख़ुदा जो बीड़ी पिया पींदा आहिनि, खुलम खुला पिया खाईंदा आहिनि। बाज़ार जे अंदरि तूं ॾिसंदे न त अहिड़ी बेएतिरामी कंदा आहिनि, इहो अलाह जे अज़ाब खे दावत न आहे। बाबा रमज़ान जो महीनो आहे, हीउ रोज़ो अहिड़ी इबादत आहे, असौमु ली व अना अजज़ी बी। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह साईं फरमाए थो त रोज़ो बानो मुंहिंजे लाइ रखंदो आहे, उनजो बदिलो आउं पाण ॾींदुसि। हिकिड़े खे माण्हुनि खे जेकॾहिं इनाम मिले, हिकिड़े खे को MP ॾिए थो इनाम, हिकिड़े खे MNA ॾिए थो, हिकिड़े खे वरी वज़ीर आज़म ॾिए थो, हिकिड़े खे सदर ॾिए थो। त जेको सदर इनाम ॾींदो वॾो हूंदो न, ऐं जेको हुते जो MP हूंदो लोकल, उनजी हैसियत कोन हूंदी उनजे अॻियां। त निमाज़ पढ़ण वारे खे मलाइकनि जे हथां सवाबु मिलंदो, ज़कात ॾियण वारनि खे मलाइकनि जे हथां सवाबु मिलंदो, हज करण वारनि खे मलाइकनि जे हथां सवाबु मिलंदो, रोज़े रखण वारनि खे अल्लाह सी पंहिंजे हथ सां पाण सवाबु ॾींदो। असौमु ली व अना अजज़ी मतिलबु इहो आहे। ॿियो मतिलबु इहो आहे त उनजी बदिलो आउं पाण हूंदुसि, रोज़े जो बदिलो आउं पाण हूंदुसि। मन कान लिलाए कान लहलो। हारून रशीद हो बगदाद जो बादशाह, उहो हिकिड़े दफ़ा जोश में आयो। बादशाह हूंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे उनजी रियासत वॾी हूंदी हुई। माण्हुनि खे चई जेको खपे थो मूंखां घुरो। सो किन चयो त साईं असांखे नौकिरी अची ॾे, किन चयो त साईं असांखे दुकानु ठाराए ॾे, किन चयो त साईं असांखे घरु ठाराए ॾे। बानी पोयां पे विंझणो हयो, अॻे विंझणा हूंदा हुआ, बानी हयोसि पे पखा। तो उन खां वरी हारून रशीद पुछियो तोखे छा खपे? जी साईं हे जेके माण्हू आहिनि तव्हां खां घुरण आया आहिनि, इहो घुरी वठनि, पोइ आउं पछाड़ी में घुरंदुसि। माण्हुनि घुरी वरितो, चई हाणे तोखे छा खपे? सो हुनजे पुठियां बीठी हुई, हथु हणी करे हुनखे चई बादशाह मूंखे खपे त तूं खपे। हा बादशाह खपे। जंहिंखे नौकिरी मिली उन वञी पंहिंजी नौकिरी खे सरायो, जंहिंखे शादी मिली वञी पंहिंजी माई खे सरायो, जंहिंखे दुकानु मिलियो वञी पंहिंजे दुकान खे सरायो। पर जंहिंखे उहो माण्हू मिलियो तंहिंखे त सभु कुझु मिली वियो। रोज़ेदार खे अल्लाह जी ज़ात पाण मिलंदी। मन कामल लहुल मौला फलहुल कुल। जंहिंखे अल्लाह जी ज़ात मिली उनखे सभु मिली। बसि अल्लाह जल जलालहू सॼी मख़लूक खे उनजो ग़ुलाम बनाए छॾींदो आहे। केर बि इहो तवजो न करे त असीं जेकर रोज़ो रखंदा आहियूं त इहो ज़ाया वेंदो आहे। रोज़े जे करे तव्हांजूं बीमारियूं ख़तमु थींदियूं, रोज़े जे करे तव्हांजूं दिलियूं पाक थींदियूं, रोज़े जे करे रब जी रहमत वसंदी, रोज़े जे करे अव्हांजे गुनाहनि जी मग़फ़िरत थींदी। इंशाअल्लाह रोज़े जे करे असीं जहन्नम जी बाहि खां बची वेंदासीं। अल्लाह पाक खां दुआ आहे त जेको कुझु मूं चयो आहे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छोकी काफ़ी देरि थी वई, इन जे करे एसिताईं इक्तिफ़ा था करियूं। मूंखां पोइ बि हिकिड़ो आलिम